जी पन्नो आकिल क़ौमी शाहराह ते वेलफेयर इत्तेहाद जी तरफ़ां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त इन अॻुवाणनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ॿई दफ़ा असां पन्नो आकिल वेलफेयर इत्तेहाद जे प्लेटफॉर्म खां हिते जेको आहे नेशनल हाईवे ते बैजी चौक ते जेको आहे धरणो आयो आहे। उनजो मक़सदु इहो आहे त सॼी सिंध जा रोड हाईवे जी हालत लॻी पई आहे, पर ख़ासि करे जेको आहे पन्नो आकिल खां सख रोड ई तव्हां ॾिसो त जेको आहे पंहिंजो रोड सॼो इन नेशनल हाईवे वारनि जेको आहे पटे तबाह जेको आहे करे छॾियो आहे। हीउ महीनो जिते असां वेठा आहियूं उन महीनो अॻु में ही रोड जेको आहे पंहिंजो ठहियो आहे। करोड़ रुपया जेको आहे उन ते ख़र्च थिया आहिनि। महीने अंदरि रोड जी हालत तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं करोड़ रुपया रोज़ जे बुनियादनि ते ही टैक्स वठनि था, जेको आहे पंहिंजो टूल टैक्स मुख़्तलिफ़ जेका हंधनि ते लॻा पिया। रोड जी घोटकी कराची खां जेको आहे पंहिंजो तव्हां निकिरो मां सम्झो तुबाड़े ताईं घटि में घटि जेको आहे पंहिंजो हिन जा 30 जेको आहे पंहिंजो टूल जेको आहे उन्हनि ते ही हज़ार रुपया जेको आहे गाॾियुनि वारनि खां जेको आहे टूल वठनि था। पर नेशनल हाईवे ही तव्हां ॾिसो उन्हनि जेको आहे पंहिंजो हालत आहे सॼो रोड हिन पटे छॾियो आहे। रोज़ जेको आहे पंहिंजो हादसा थियनि था। रोज़ जेको आहे वीचारा माण्हू जेको आहे कुझु टाइम अॻु में तव्हांखे यादि हूंदो त माण्हू जेको आहे पंहिंजो उते मोटरसाइकिलनि ते किरनि था, उहे जेका वीचारा ॻाइजी विया, उहो जेको आहे पंहिंजो फौत थी विया, केला उनजे मथां चढ़ी विया। रोज़ जे बुनियादनि ते जेको आहे जानियूं ज़ाया थियनि थियूं। हीअ रोड जी जेका हालत आहे असां इंतिज़ामिया खां जेको आहे पंहिंजो मुतालबो था कयूं, जेको आहे पंहिंजो हुकूमत सिंध खां असां मुतालबो था कयूं जल्द अज जल्द जेको आहे पन्नो आकिल खां पर छा पर सॼी सिंध जा जेके बि आहे नेशनल हाईवे रोड जेका आहे पंहिंजो कटिया आहिनि टोड़िया आहिनि उहे जेका आहे जल्द अज जल्द जेका मुकल कनि। ॿी सूरत में सॼी सिंध खे जेको आहे पंहिंजो जाम कंदासीं ऐं का बि जेको आहे पंहिंजो रोड रस्तो हलणु न ॾियो वेंदो। टूल प्लाज़ा हाणे नेशनल हाईवे ते लखें रुपया लखें छा करोड़ रुपया वता वञनि था पिया इन रोड जी मरम्मत जे लाइ। पर हाणे 3 साल आहे सॼी सिंध में असर इहो आहे जिते किथे खॾा लॻल आहिनि। रोज़ाने बुनियाद ते सवें जानियूं ज़ाया थियनि पियूं के टेले नेठा अचनि था के मोटरसाइकिल तिरकी किरनि थियूं। हुकूमत जे हिन ते जूं ई नथी चुरे पई। असां इहो मुतालबा ते कयूं त जल्द अज जल्द नेशनल हाईवे ते जिते जिते बि खॾा आहिनि जल्दी मुकमल कया वञे, दुरुस्त कया। जेको रोड ब्लॉक करण जो असां पन्नो आकिल वेलफेयर इत्तेहाद तरफ़ां नेशनल हाईवे अथॉरिटी जेकी रोड जो जेको नाकारा मटीरियल इस्तेमालु करे ठेकेदार करप्ट ठेकेदार जेको महीनो थियो आहे रोड ठहियो आहे उन महीने खां पोइ हिन नाक़स जंहिंजी सूरत हाल थी वई आहे, जंहिंजी रोज़ जे बुनियाद ते 5-8 रोज़ जा एक्सीडेंट हिन जॻह ते बेजी चौक ते थियनि था, जंहिंमें रोज़ इंसानी जायूं ज़ाया थियनि थियूं पियूं। उनजे लाइ एहतिजाज रखियो आहे त हिनखे रोड खे सेट कयो वञे। ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे ही जेको तव्हां बैजी चौक जो रोड ॾिसो था पिया, हूअं त काफ़ी अरसे खां वठी ज़ुबूनान बणियल हो। हिते रोड जा एक्सीडेंट हादसा मामूल बणियल हुया, पर हिन रोड ठहे के सिर्फ़ु हिकिड़ो महीनो थियो आहे। हिन जो मां सम्झां थो उमर जान पठान को ठेकेदार आहे, ख़बर न आहे, लेकिन अफ़गानिस्तान जो आहे फ़लस्तीन जो आहे। असांजा मां ठेकेदार बि शायदि सिंध में मरी विया आहिनि। सभु सिंधी जो अची करे पठान हिते ठीको खणी 2 नंबर हिकिड़ो डीज़ल हिन में इस्तेमालु करे डांबर जी जॻह ते हिन रोड खे अहिड़ो ठाहे वियो जो हिकिड़ी 15 मिंटनि जी बरसाति उन सॼी इंतिज़ामिया जी पत खे वाइको करे छॾियो ऐं जॻह जॻह तां उहो रोड जेको आहे उखड़ी वियो। ऐं उन खां पोइ वरी उन रोड खे कट हणी करे 8-9 ॾींहं आहे उन रोड खे कट हणी करे हलिया विया आहिनि। त हिन महिल ताईं वरी इंतिज़ामिया जो को माण्हू ज़ाहिर न आहे थियो। रोज़ जी बुनियाद ते 2 खां 3 एक्सीडेंट जेको आहे हिन बैजी चौक रोड ते थियनि था पिया, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेको आहे सो बिरादरियुनि जा नौजवान ऐं नंढड़ा ॿार पंहिंजो हयाती बि विञाए वेठा आहिनि, पर इंतिज़ामिया जे कन ते का बि जूं ई नथी चुरे पई। जे हवाले सां असांजो एहतिजाजात जेसिताईं हे करप्ट न आयल इंतिज़ामिया हिन रोड खे बहाल नथी करे असां पंहिंजे हिन एहतिजाज खे मुख़्तलिफ़ वसीलनि ज़रिए जारी रखंदासीं। जी अवां अॻुवाण जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पन्नो आकिल बैजी चौक ते कुझु ॾियारा अॻु जेको नओं रोड तामीर कयो वियो उहो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो वियो। उन जे बावजूदि बरसाति पयूं, बाद में रोड टुटी वियो ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते खॾा पियल आहिनि। हिते पन्नो आकिल बैजी चौक ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हादसा जेके आहिनि रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी खां इहो ई मुतालबो कयो आहे जल्द खां जल्द जेतिरो थी सघे त रोड जी ॿीहर तामीराती कमु जेको आहे उहो शुरू करायो।